बी ब्रेकिंग न्यूज़ कराची में मां सां शेयर कंदासीं नाज़रीन। हलीम आदिल शेख सिंध असेंबली में ऑपोजिशन लीडर मुक़रर थी वियो आहे। सिंध असेंबली जे स्पीकर हलीम आदिल शेख खे ऑपोजिशन लीडर मुक़रर करण जी मंज़ूरी ॾिनी। सिंध असेंबली जे सेक्रेटरी हलीम आदिल शेख जी मुक़ररीअ जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवां सां अहम ख़बर पहुचायूं पिया। हलीम आदिल शेख खे सिंध असेंबली जो अपोजिशन लीडर मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त अहिड़ो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। सिंध असेंबली जे स्पीकर हलीम आदिल शेख खे अपोजिशन लीडर मुक़रर करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। अवां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया कराची मां, जिते हलीम आदिल शेख खे सिंध असेंबली जो अपोजिशन लीडर मुक़रर कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां असां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गाज़ी जंडी। जी गाज़ी, छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध असेंबली के सेक्रेटरी गुलाम उमर फारूक बुर्रे तरफा नोटिफिकेशन जारी किया हुआ है, जै तहत हाँ सिंध असेंबली में मुखालिफ धुर जो सरबराह हलीम आदिल शेख खे करार ॾिनो है। नोटिफिकेशन गुज़िरियल दिहाड़े 25 जनवरी वाली तारीख़ में जारी किया हुआ है। तहरीक इंसाफ जे मरकज़ी अगवान सिंध असेंबली के मेंबर हलीम आदिल शेख के अपोजिशन लीडर मुक़रर करण जो बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी किया वियो आहे। फिरदौस शमीम नकवी जी इस्तीफ़ा खां पोइ मुखालिफ धुर जे मेंबरनि गॾियल तौर ते दरख़्वास्त ॾिनी हुई सेक्रेटरी सिंध असेंबली खे सिंध असेंबली में हाणे फिरदौस शमीम नकवी जी जॻह ते मुखालिफ धुर जो अॻुवान हलीम आदिल शेख खे मुक़रर कयो वञे। अहिड़ी दरख़्वास्त वसूल थियण खां पोइ सेक्रेटरी सिंध असेंबली बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ हाणे सिंध असेंबली में मुखालिफ धुर जो अॻुवान हलीम आदिल शेख बणिजी वियो आहे। जी ठीकु आहे गाज़ी, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।